मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहिदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्लाहु वल मलाइकतु व उलुल इल्मि काइमम बिल क़िस्त ला इलाहा इल्लाहु वल अज़ीज़ुल हकीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताद औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। आए बुलबुलान गुंचाए गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मदिन वाले मुहम्मदी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा मुहतरम उलमाए किराम, सामीन दोस्तों भाइरो, अवां खे ख़बर आ इश्तिहारन में पढ़ी चुका आहियो त अॼु हिन मैदान ते ही महफ़िल एक दीनी मदरसे जे इफ्तिताही तक़रीब जे लिहाज़ सां मुनक़िद कई वई आहे ऐं जलसे जो नालो तौहीदो रिसालत कॉन्फ्रेंस रखियो वियो आहे। अल्लाह ताला जे पाक बारगाह में दिल सां दुआ घुरो त पंहिंजी रहम ऐं करम सां इन मदरसे जामिया गौसिया इस्लामिया अल करम बहलाणी खे इल्मी मेयार सां आबाद करे। शो ॾेखा वहवा उहा पंहिंजी जाइ ते आहे। असल जंहिं बुनियाद लाइ ही ॻाल्हि कई वई आहे, जंहिं कम जे लाइ रिथा थी आहे, उहा ई अल्लाह ताला जो क़ुरान पढ़णु, दीन पढ़णु, दीनी इल्म खे हासिल करणु। इन पासे तवज्जो ॾेई हिन इलाइक़े जा जेके बि दोस्त आहियो, पंहिंजा बचड़ा क़ुरान करीम में नाज़रा, हिफ़्ज़, फारसी, अरबी जेके बि शोभा मदरसे में आहिनि, उन्हनि में पंहिंजे बच्चनि खे दाख़िल कयो। उहे पढ़नि, अल्लाह जे कलाम जा हाफ़िज़ थियनि, दीन जा आलिम थियनि, इल्म जे मैदान जा शह सवार थियनि, ताकि हाजी साहब करमुद्दीन अल्लाह ताला उनखे अजर अज़ीम अता फरमाए, दारैन जी सादत सां नवाज़े। रब्बुल आलमीन उनखे उनजे बच्चनि खे ख़ुशि रखे। जंहिं मदरसो क़ाइमु कयो आहे उनजो ख़र्च बि सजायो थिए, मेहनत बि सजाई थिए, उन जे लाइ ॿिन्ही जहाननि में अजर ऐं सवाब जो बाइस बि थिए। ऐं असां तव्हां जेके हिन इफ्तिताही तक़रीब में आया आहियूं,
असांजो अचण बि सजायो थिए, विहण बि सजायो थिए, ॿुधण बि सजायो थिए, ॿुधाइण बि सजायो थिए। असां वटि शोर गोड़ घड़ी खण जी वाह वाह ॾाढी हूंदी आहे, पर कुझु देरि खां पोइ जॾहिं लंगर ख़ैर सां खाई वांदा थींदा आहियूं, बस ते चढ़ियासीं, ट्रालीअ ते चढ़ियासीं, कार ते चढ़ियासीं, मोटर ते चढ़ियासीं, साइकिल ते सवार थियासीं, महफ़िल मां उथियासीं, त पोइ असां खां सभु ॻाल्हियूं ज़हन मां निकिरी वेंदियूं आहिनि त मदरसो छा लाइ ठहियो आहे ऐं मदरसे जे इफ्तिताह में उलमाए किराम असांखे छा फरमायो, छा थियणु घुरिबो हो, छा करणु खपे। उन ॻाल्हि खां सफ़ा आरी, सफ़ा ख़ाली, सफ़ा पोइती था लहूं। सुन्नी अल्हम्दुलिल्लाह अबे ॾाढे आहियूं। रब्बुल आलमीन असांखे सुहिणो अक़ीदो अता फरमायो आहे, सुहिणे अक़ीदे ते जारे पियो। दुआ आहे त इन अक़ीदे ते मारे, इन अक़ीदे सां क़बर ऐं क़यामत में उथारे। पर सवाल ही आहे त सुन्नी सिर्फ़ जज़्बात या नारे जो नालो आहे या सुन्नीअ जो को किरदार बि आहे? सुन्नीअ खे छा करणो आहे, सुन्नीअ खे छा सम्झणो आहे, सुन्नी छा खे चइबो आहे? बसि 2 मिंट आयासीं, नारा हयासीं, वाह वाह कईसीं, वाह जो कयोसीं, वाह जो जलसो थियो, वाह जो लंगर हलियो, वाह जो तकरीर थी, इहा त ॻाल्हि ई कान्हे। असल जेको मक़सदु आहे जंहिं लाइ अल्लाह ताला जे बाने हेॾो ख़र्च कयो आहे, हेॾी कुर्बानी कई आहे, हेॾो अल्लाह जी राह में पैसो खपायो आहे, उन ॾे तवजो ॾियूं, उन ॾे गौर कयूं, उन सां दिलचस्पी रखूं, उहो मक़सदु हासिल कयूं। तंहिंजे करे मां खे अर्ज़ु कंदुसि, ख़ुदा जा बानव, नंढा शहर, बहिराड़ियूं, देहात, ख़ासि करे असांजे सिंध सॻोरीअ में घुमंदव फिरंदव तव्हांखे सुन्नियुनि जा मदरसा तमामु घटि नज़र ईंदा। जे हूंदा त पढ़ण वारा थोरा हूंदा, जे पढ़ण वारा हूंदा त बञा इरशाद सिर्फ़ पढ़ियूं, इल्म सीगे ते पढ़ता, ख़ैर सां नूर ईज़ाह पढ़ियूं त एप्लीकेशन दरख़्वास्त खीसे में हूंदी त किथां को MPA लंघे, MNA लंघे त उन जा पेर पटिया त वारो कर, मां बुख ते वेठो आहियां, मूंखे नौकिरी ॾे। इल्मी मेयार हुजणु खपे, इल्म जो पाण में अल्लाह जे फज़ल करम सां जोहर हुजणु खपे। आलिम जो मक़ाम छा आहे, आलिम छा आहे, इल्म जी केॾी अल्लाह जे बारगाह में इज़त आहे ऐं दुनिया में वकार बि इल्म सां आहे, सिर्फ़ नाले सां न आहे। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा बुज़ुर्गो, मुंहिंजी उथंदी अव्हांखे अपील इहा आहे, तव्हां पंहिंजे बच्चनि खे हिन मदरसे में पढ़ण लाइ छॾियो, मदरसे सां दिलचस्पी रखो, मदरसे सां ताउन कयो, मदरसे वारनि जी ख़िदमत कयो, पढ़ंदड़नि पढ़ाईंदड़नि जी ग़ुलामी ॾियो, उहे दिलि शिकस्त न थियनि, अल्लाह ताला जे दीन जा भई भला जय्यद उलमा बणजनि, फाज़िल बणजनि, के तफ़सीर में, के हदीस में, के फ़िक़ह में, के मुनाज़रे में, के तारीख़ में, अल्लाह ताला जा नेक बाना बुलंद मक़ाम आणीनि, सुठा थियनि। त इन में तव्हांजी असां सभिनी जी भलाई आहे ऐं जंहिं अल्लाह जे बाने ख़र्च कयो आहे उन जी दिलि बि ठही पई। इन पासे शौक़ रखो, जेतिरो भत ते ज़ोक़ था रखो, ॿियनि ख़ैरातुनि ते ज़ोक़ था रखो, घड़ी खनि नारनि ते ज़ोक़ था रखो, वाह वाह ते ज़ोक़ था रखो, वाह जो ते ज़ोक़ था रखो, एतिरो अल्लाह जे इल्म ॾे शौक़ रखो, बच्चनि खे पढ़ाइण ॾे शौक़ रखो, हाफ़िज़ ऐं आलिम बनाइण ॾे शौक़ रखो, उन्हनि जी देखभाल कयो, उहे मायूस न रहनि, मायूस मां निकिरी करे अल्लाह जे दीन जा माहिर बणजनि। थोरी देरि खां पोइ अव्हां जे अॻियां जमइयत उलमाए पाकिस्तान जो क़ाइद ऐं इस्लामी दुनिया में अल्लाह जे दीन जी दावत ॾियण वारो आलिम, जंहिंखे अल्लाह ताला केतिरनि ॿोलियुनि ते उबूर ॾिनो आहे ऐं जंहिंजे हर दौरे में जेतिरे क़दुर सां ॿुधो आहे त काफ़ी गैर मुस्लमान थींदा। अल्लामा शाह अहमद नूरानी मदज़िलुल आली जन ईंदा, उहे बि तकरीर कंदा, उन्हनि जे इल्मी हैसियत खे ॾिसो, उन्हनि खे केतिरी महारत आहे, कीअं दुनिया में अल्लाह जे दीन जो कमु था कनि। ऐं असां ऐं तव्हां बसि इल्म त भलो आहे,
पर मुंहिंजा पुट पुनल तुंहिंजे पारां पकोड़ा केरु खपाईंदो, ढगा केरु चारींदो, कमद केरु वढींदो, गाह केरु कंदो। तो ईअं सम्झो त जेकॾहिं इहो न कंदो त मरी वेंदासीं। पर ख़ुदा करे तुंहिंजी सम्झ सही रहे, जेकॾहिं आलम थी पवंदो त दुनिया उन जा त पेर चुमंदी पर तुंहिंजा बि हथ चुमंदा। इन जे करे अव्हां पहिरीं ॻाल्हि ज़हन में इहा रखो, अल्लाह जे दीनी इल्म लाइ, उलमा लाइ, क़ुरान पाक जी हिफ़्ज़ लाइ, हाफ़िज़नि जे लाइ, पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे माल खे, पंहिंजे मिल्कियत खे लॻाए छॾियो। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात ताबरकात दरबार में बि अल्लाह जे दीन जे इल्म जे पढ़ण ऐं पढ़ाइण वारे जो वॾो मक़ाम। अल्लामा समहूदी नाम और आलिम जंहिं वफ़ा लफ़ा किताब लिखियो आहे, उन जो ॿियो हिकिड़ो किताब आहे जवाहिरुल उक़दैन। उन जे पहिरीं हिसे में आणे थो त सुहिणा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा हुआ। कंहिं पुछो या रसूल अल्लाह, हिकिड़ो माण्हू इल्म जो दर्स थो ॾे, हिकिड़ो माण्हू सॼी राति वेही अल्लाह ताला जी इबादत थो करे, नफ़िल थो पढ़े, ॿुधा त इन मां भलो केरु? साईं फरमायो त इल्म पढ़ाइण वारो सॼी राति इबादत करण वारे खां ईअं भलो आहे जीअं मां मुहम्मद मुस्तफ़ा अव्हां मां घटि में घटि इंसान खां भलो आहियां। ॾाढा सुभाणे अल्लाह नथा चओ, तपिजी पियो, कीअं छोकिरा छॾियो, कीअं पढ़ो, कीअं मौलवी थियो, कीअं आलिम थियो। अहिड़ी त भीग कई अथई जो कंथ खाइण जहिड़ो कोन रहियो आहे। ऐं ख़ासि करे मां ज़बानी तसब तौर न, पर मां सिंधी भाइरनि खे अर्ज़ु थो कयां त ख़ुदा रा तव्हां किताब पढ़ो, हदीस जा किताब पढ़ो, शुरूह पढ़ो, हाशा पढ़ो, त सिंध मां केॾा केॾा जय्यद उलमा निकिता, केॾा फाज़िल निकिता। सियासत 6 हदीस जा किताब, 6 ते अल्लामा अबुल हसन सिंधी जो हाशो आहे। साईं आहे न केवला मक्के मदीने में सिंध जा उलमा वेही महबूब आका जी हदीस पढ़ाईंदा हुआ ऐं अरब आलिम उन जे अॻियां गोॾा भनी वेही हदीस पढ़ंदा हुआ। को अहिड़ो दौर हो जो ठट्टे जे शहर में, हिकिड़े शहर में 3500 मदरसा हुआ। अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी लिखियो आहे त ठट्टे में हिकिड़ो आलिम हो जंहिं क़ुरान पाक जो तफ़सीर लिखियो 45 जुल्दनि में। ऐं तूं हाणे ॿुधाए, कुत्ता हुजनि, शराब हुजई, औरत हुजई, डिश हुजई, ईअं तो तोड़ा पटे निहारी पढ़े पियो अंदर। उन महिल तोखे शर्म न आहे, तोखे हया न आहे, तोखे दर्द न आहे, तोखे गैरत नथी रहे त मां परावा उघाड़ा नंग थो ॾिसां, उघाड़ियूं फिल्मूं थो ॾिसां। छा मुंहिंजो इहो मर्क आहे, मुंहिंजो इहो शान आहे? इल्म लाइ न, मदरसनि लाइ न, मौलवीअ ते नज़र थी पएसि त ॼण जमाल घोटियो जुला वरितई, शकिल फिरी वेंदसि, मुंहं में घुंज पइजी वेंदसि। बाक़ी रंडी बाज़ हुजे, शराबी हुजे, पर सदाए पीर ओ विच औरतुनि में अचे मुछूं वटे बीहे त हक़ साईं हक़, हक़ साईं हक़, ऊंधा तो किरिया पिया हूंदा अल्लाह जे क़ुरान ॾे न ऐं मिठे मुहम्मद जे दीन ॾे न। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह। हबीब करीम जा उम्मतीयो, मुंहिंजा सिंधी भाइरो, मां सुन्नीअ सां गॾु सिंधियुनि सां मुखातिब आहियां त तव्हां पंहिंजे उन बुनियाद ॾे वञो त सिंध असांजी बाबुल इस्लाम आहे, सिंध असांजी उहा आहे जितां अल्लाह जो क़ुरान ॿी दुनिया ॾे वियो आहे, ॿिए पासे वियो आहे। पहिरें पहिरीं कलमे जी दौलत नसीब थी आहे त सिंध वारनि खे नसीब थी आहे। ईमान मिलियो आहे त सिंध वारनि खे मिलियो आहे, क़ुरान मिलियो आहे त सिंध वारनि खे मिलियो आहे, फैज़ान मिलियो आहे, सिंध वारनि खे मिलियो आहे। अल्लाह जा बानो, हाणे तव्हांजो ज़मीर काॾे वियो आहे? हाणे तव्हांजी सम्झ काॾे वई आहे? मां तसब जे बिना ते न, पर मां खुली थो चवां त सखर जहिड़े शहर में सुन्नी ऐं सिंधियुनि जो को वॾो मदरसो आहे? ॻाल्हायो न, ॿुधी छो वियो? क़िबला मुफ्ती मोहम्मद हुसैन साईं ते मदरसो खोलियो आहे, मुफ्ती मोहम्मद आरिफ साहब मदरसो खोलियो आहे, साईं शाह साहब जो जेको नालो साईं इक़बाल शाह साहब फैज़ी मदरसो खोलियो आहे। तव्हां सिंधियो, तव्हांजा मदरसा घणा न? न, तोखे ॾंडो ऐं कूंडो हुजे,
तोखे चूड़ो हुजे, तोखे बुलटरी कुत्तो हुजे, तुझो सहनी कुत्तन वांगुरु थी वियो आहे। तो में न अल्लाह जो खौफ रहियो आहे, न मिठे मुहम्मद हबीब जे सुन्नत इत्बा रही आहे, न दीन जो दर्द रहियो आहे, न अल्लाह जे दीन जे लाइ तड़प रही आहे, न इल्म जे मैदान जो शौक़ रहियो आहे। बसि ॿ चारि नारा हई तो चयो मां आसमान खटे वियुसि। तव्हां ॾिसो तव्हांजे खिलाफ़ दुनिया ते हिकिड़ो शिया फ़िक्र आहे, हिकिड़ो वहाबी फ़िक्र आहे। पोइ वहाबिन में कई ॿिज आहिनि, या कमत जा घणा ॿिज, 116 डिस्को, जेको ॿुधे सोचे त खिस्को। ॻाल्हा त सही न, ॻाल्हा जेॾे निहारियो त दुनिया ते फ़िक्र वधंदा वञनि, हलंदा वञनि, तरक़ी कंदा वञनि, उन्हनि जूं दुनिया ते हुकूमतूं क़ाइम थी चुकियूं आहिनि, ऐं तोखे परवाह ई कान्हे। तोखे ख़त्म हुजे, भक्त हुजे, गोॾा भणी खाईंदेसि, अहिड़ो खाईंदेसि जो ॿिए ॾिहाड़े ताईं बुख न लॻे। ख़ुदा जा बानो, इन मदरसनि खां सवा, पढ़ाई खां सवा, तालीम खां सवा, इल्म खां सवा तुंहिंजी न ईमानी कुवत रहंदी, न तुंहिंजे अंदरि इश्क रहंदो, न तुंहिंजे अंदरि अल्लाह ताला जे दीन जो दर्द रहंदो। हिकिड़ो वहाबी अचे थो अॻु ॾेई, हिकिड़ो शियो अचे थो अॻु ॾेई, पोइ छा चवंदे बीहो त टैक्सी करे हाजी साहब ॾे वञा, मुफ्ती साहब ॾे वञा, फलाणे ॾे वञा। अरे तुंहिंजे शहर में आलिम नथो ठहे? इन पासे शौक़ रख, इन पासे तवज्जो कर, इन पासे ख्याल कर त मूंखे इल्म पढ़णो आहे, मूंखे इल्म रखणो आहे, मूंखे आलिम थियणो आहे, मूंखे अल्लाह जे क़ुरान हदीस पाक खे चङी तरह ॾिसणो आहे। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती जो मौज़ू आहे तौहीद ऐं रिसालत कॉन्फ्रेंस। अल्लाह ताला जा बानो, जेकॾहिं अव्हां खे पंहिंजे मसलक जो दर्द आहे, अव्हां खे पंहिंजे मसलक सां हमदर्दी आहे, अव्हां खे पंहिंजे मसलक सां ख़ुलूस आहे, तव्हां खे पंहिंजा तौर तरीक़ा मटणा पवंदा, अव्हां खे प्रोग्रामनि में तब्दीली आणणी पवंदी। टाइम सही ते हर को पहुची वञे, हर आलिम उन मौज़ूअ ते ॻाल्हाए, उन मौज़ूअ ते रोशनी विझे, उन मौज़ूअ ते बयानु करे, हर आलिम ॻाल्हाए त अल्हम्दुलिल्लाह तव्हांजा सीना पुरनूर थी। ईंदा देर सां तूं बि टरकियो पियो घुमंदे, ॿरियो पियो घुमंदे, अञा साईं नूरानी साहिब न आयो आहे न, चई न भला बीह ही चकर छॾे अचां, पोइ कीअं कमु थींदो? मुंहिंजे हबीब जा उम्मती हो, मक़सद ते अचां। मौज़ू आहे तौहीद ऐं रिसालत। तौहीद जो ज़िद आहे शिरक। तौहीद जो ज़िद छा आहे? ॾाढा ॻाल्हायो, छा आहे? हिकिड़ो आहे शिरक, ॿी आहे तौहीद। तौहीद माना अल्लाह ताला खे हिकु करे मञणु। अबा तव्हां असां मञूं था न अल्लाह, हथ मथे खणी चओ, ॾाढा चओ। बुख लॻी अथव, लंगर खाधो अथव, पोइ लंगर खाई बि नथा मल्हायो, ॾाढा चओ अल्लाह। थोरो हथ मथे खणो, मां ॾिसां तव्हांखे मां पियो तयारु कयां नूरानी साहिब जे लाइ, छो त क़िस्मत सां आयो आहे, ॿाहिरां आयो आहे। उहो चवंदो ई चरिया सभु पटकन वारा वेठा फेर रहियो, ॻाल्हाइणी कोन था पिया। मुंहिंजे हबीब जा उम्मती रब्बुल आलमीन हिकु आहे, चओ अल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो शहिदल्लाह अन्नहु ला इलाहा इल्लाहु, मां रब पाण थो शाहिदी ॾियां त मूंखां सवा को बि इबादत जो लाइक़ु न आहे। राजा चो सुभान अल्लाह, वॾे वॾे आवाज़ सां चओ। जान जो पुट थी वेह, मुअल थी न वेह। जान ही जान जो पुट आहीं त राजा चो सुभान अल्लाह। इहो आवाज़ हालाणी न ईंदो, मूंखे ॾाढा आवाज़ खपे, चओ सुभान अल्लाह। कुझु त जाॻो त खुलई भाग। शाहिद अल्लाह, पाण थो मालिक शाहिदी ॾे, अन्नहु ला इलाहा इल्लाहु, को बि उन खां सवाइ इबादत जो लाइक़ु न आहे, को बि महबूद बिल हक़ न आहे। इबादत अल्लाह जी कभी कंहिंजी ॻाल्हि, उनजो को बि शरीक, सानी, मट, मिट बराबर न आहे। यादि रखो, ॿियो को बि गुनाह आहे उनजी माफ़ी आहे, पर शिरक जी माफ़ी, वॾे आवाज़ सां शिरक जी माफ़ी। अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लाह
ला यग़फ़िर अन युशरक बिही व यग़फ़िर मा दून ज़ालिका लिमन यशा व मन युशरिक बिल्लाहि फ़क़द दल्ल दलालन बईदा। अल्लाह नथो बख़्शे जो उन सां कंहिंखे शरीक बनायो वञे। अल्लाह फरमाए थो केतिरा बि तुंहिंजा गुनाह आहिनि, कहिड़े क़िस्म जा बि गुनाह आहिनि, मां अल्लाह उहे बख़्शींदो आहियां, उहे माफ़ कंदो आहियां, उन्हनि जे मथां मां अल्लाह ताला माफ़ीअ जो करम फेराईंदो आहियां। पर मूं अल्लाह ताला सां जेकॾहिं कंहिंखे शरीक बनाए वेंदो, मूं अल्लाह ताला जो कंहिंखे शरीक सदी में मां रब इहो न बख़्शींदो आहियां। चइहो ॾाढा चइहो अल्लाह फरमाए थो यग़फ़िर मा दून ज़ालिका लिमन यशा, उन खां सवाइ जो कुझु मां अल्लाह बख़्शींदो आहियां जंहिंखे घुरां बख़्शां। व मन युशरिक बिल्लाहि फ़क़द दल्ल दलालन बईदा, जो शख़्स बि अल्लाह सां ॿिए खे शरीक थो बनाए उहो तमामु घणो गुमराह हुआ, परे वञी निकिता गुमराहीअ में, एतिरो गुमराह थी वियो आहे जो उन जे लाइ माफ़ी आहे ई कान। ॾाढा जो सुभान अल्लाह। वरी ठरी वे, वरी ठरी वे, ॾाढा चओ अहिड़ो चओ जो नूरानी साहब अफ्रीका वारनि खे ॿुधाए त सिंधी जहिड़ा आहिनि, मोहम्मद हबीब जा आशिक़ आहिनि, नबी जा परवान आहिनि। चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला जा बान हो शिरक बुरी शइ आहे, शिरक वॾो ज़ुल्म आहे। अल्लाह ताला ॿी जाते छा फरमायो, इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम, शिरक वॾो ज़ुल्म आहे। ॿिए ज़ुल्म जी माफ़ी मिलंदी, परचाईंदे वञी माफ़ी वञी वठंदे उहो बख़्शे छॾींदो त बख़्श थी वेंदो, पर अल्लाह ताला सां कंहिंखे शरीक बनाईंदे इन जी का बि माफ़ी न आहे। अल्लाह हिकु आहे। चओ अल्लाह। ॾाढा चओ मुंहिंजा सुहिणा नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया त जो शख़्स शाहिदी ॾे त अल्लाह हिकु आहे ऐं मां मुहम्मद अल्लाह जो रसूल आहियां। चओ सुभान अल्लाह। शहिद अल्लाह अन्नहु ला इलाहा इल्ला हु, ही त रब शाहिद बि नी, पर ॿियो के शाहिद आहे। वल मलाइकतु व उलुल इल्म क़ाइमम बिल क़िस्त, मलाइक बि शाहिदी था ॾियनि त अल्लाह हिकु आहे, उहो ई मबूद बिल हक़ आहे। इल्म वारा बि शाहिदी था ॾियनि त अल्लाह हिकु आहे, उहो ई मबूद बिल हक़ आहे। चओ सुभान अल्लाह। दोस्तो असां तव्हां खां अल्लाह ताला पनाह में रखे उहे माण्हू जेके नबीअनि जा गुस्ताख, सहाबनि जा गुस्ताख, इमामनि जा गुस्ताख, वलीअनि जा गुस्ताख माण्हुनि खे कीअं हटाईंदा आहिनि। अबाए अल्लाह सां ॿियनि खे शरीक था बनाइनि, इहे शिरक था कनि, इहे मुशरिक आहिनि। वरी जे संदन किताब पढ़ी था ॿुधायूं त भॼंदा, ओ डीसी साहिब असां ते हमिलो थी वियो, असां ते हमिलो थी वियो, असांखे गारियूं मिलियूं। अब छा हमिलो थियो? कि असां वारा किताब था माण्हुनि खे पढ़ी ॿुधाइनि। हाणे तव्हां ॿुधायो त लिखणु गुनाह न आहे त पढ़णु गुनाह थींदो छा? अब ॾाढा था ॻाल्हायो, वॾे आवाज़ सां था ॻाल्हायो। हिकिड़े किताब खे लिखे थो को माण्हू, छपाए थो, खपाए थो, वक्र थो करे, इहो गुनाह न, इहो नोह न, इहो मना न। पर जेकॾहिं मुफ्ती साहब पढ़ी सो ॿुधाए त इहो ॾोह, इहो ॾोह आहे। ॾाढा ॻाल्हायो, पर आफीसर असांजा बि मन हलनि हूंदा बि सुन्नी, पोइ खणी निहार त पीर आया था सुन्नी, पर ख़बर अचे त सुन्नी वेचारा हुए सुन थी विया आहिनि। ॿिया टोला घणो गोड़ कंदा, हार घोड़ा मचाईंदा, उन करे डोरियूं हुननि जो पासो वठंदा। बाबा इहे न कयो न, अरे चाचा असीं छा था कयूं? जे लिखणु गुनाह आहे त पोइ लिखण ते पाबंदी विझो, छपाइण ते पाबंदी विझो, खपाइण ते पाबंदी विझो। जे लिखणु गुनाह न आहे त पढ़ी ॿुधाइण बि गुनाह। चओ गुनाह। छा चवंदा? शिरक था कनि,
शिरक था कन शिरक वरी अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको ॿुधे सो डिॼी वञे छो त शिरक जी माफ़ी न आहे बेगुनाह जी माफ़ी आहे पर असल शिरक आहे छा शिरक आहे अल्लाह ताला जी ज़ात बरकात सां अहिड़े मूं ॾे निहारियो ॿिए खे बराबरि बनाइणु ॿिए खे जवाब ॾे मुंहिंजा मिठड़ा ॿिए खे बराबरि बनाइणु काफ़िर छा चवंदा क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे बुतनि खे इज़्नो सव्वीकुम बिरब्बिल आलमीन हौसैना तला ईअं न बा इज़्नो सव्वीकुम बिरब्बिल आलमीन असीं तव्हांखे रब सां बराबरि बनाईंदा हुआसीं अल्लाह ताला जा बानहो अल्लाह सां ॿिए खे बराबरि बनाइण इहो शिरक आहे हेॾे मूं ॾे निहारियो या अल्लाह वांगुरु ॿिए खे इबादत जो हक़दार समझण अल्लाह सां बराबरि बनाइण या अल्लाह वांगुरु ॿिए खे इबादत जो हक़दार समझण इहो आहे शिरक अब तव्हां अल्लाह ताला जे वलीयनि खे अल्लाह सां बराबरि बनायो था ॻाल्हायो त सही ईअं कद हीअं सकणी हा न मथे हथो करे चओ त न ॾाढा चा अरे चाचा वा ॾाढा चा साईं तूं कोन थो चई तूं बि चओ न अल्लाह जे वलीअ खे बराबरि बनायो था नबीअ खे बराबरि बनायो था पीर खे बराबरि बनायो था शहीद खे बराबरि बनायो था न बराबरि था बनायूं ऐं नथा चऊं त अल्लाह वांगुरु उहे बि इबादत जा हक़दार आहिनि न इबादत जा हक़दार आहिनि न अल्लाह वांगुरु आहिनि पोइ जॾहिं असां ॿई ॻाल्हियूं नथा चऊं त मुशरिक छो हा हिकिड़ी ॻाल्हि आहे हेॾे निहारियो असीं चऊं था अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे नवाज़ियो आहे सहाबनि खे नवाज़ियो आहे इमामनि खे नवाज़ियो आहे वलीयनि खे नवाज़ियो आहे पंहिंजे प्यारनि खे नवाज़ियो आहे ख़ुदा ताला जेके उन्हनि खे ताक़तूं ॾिनियूं आहिनि पावर ॾिना आहिनि महिरबानियूं कयूं आहिनि जेकी ख़ुदा हुननि खे ॾिनो आहे उन जा हू मालिक बि आहिनि त मुख़्तार बि आहिनि आजा चो सुभान अल्लाह हकीकत शिरक जी जेका आहे साहे या ख़ुदा सां कंहिंखे बराबरि बनायूं या ख़ुदा वांगुरु कंहिंखे इबादत जो हक़दार चऊं इहे ॿई ॻाल्हियूं असां में न आहिनि इहा ॻाल्हि आहे जो असीं चऊं था त अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि खे जेका ताक़त ॾिनी आहे पावर ॾिनो आहे कुवत ॾिनी आहे मौजज़ा ॾिना हल करामतूं ॾिनियूं हल फ़ाइज़ ॾिनो आहे उन जा रब जे इज़्न सां मालिक बि आहिनि त मुख़्तार बि आहिनि चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह वॾे वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह तौहीद में इहा ॻाल्हि रुकावट न आहे तौहीद जे इहा ॻाल्हि ख़िलाफ़ न आहे तौहीद जे इहा ॻाल्हि ज़िद में न आहे तौहीद जे इहा ॻाल्हि टकर में न आहे ख़ुदा जा बानो ख़ुदा जेका पंहिंजे बाने खे नेमत ॾे थो उनखे मञणु ही ख़ुदा जे कुदरत खे मञणु अल्लाह अकबर या रसूल अल्लाह अल्लाह जा बानो ख़ुदा ताक़त ॾे थो या न ॻाल्हायो ॾाढा ॻाल्हायो अदा करम दीन खे अल्लाह ताक़त ॾिनी त मदरसो ठाराई कंहिं ठारायो ॾाढा बीठो किथे आहे मदीने में किथां बीठो आहे मुहम्मदी मस्जिद में नबवी मिंबर जे कदमनि मदीने में किथां बीठो आहे मुहम्मदी मस्जिद में नबवी मिंबर जे कदमनि में बीठो आहे सॾे थो दुश्मन जबल खां था अचनि ऐं सारियो किथे आहे ईरान में चओ सुभान अल्लाह निहावंद जे इलाइक़े में हाणे अमीर उमर जे अॻियां वण बहा जबल बहा कई रुकावटूं बि हुयूं उतां ई निहारे ऐं ॾिसे पियो त दुश्मन पोयां था अचनि सारियत हुते सभु ॿुधो आहे पोयां इंतज़ाम कयो वियो आहे अल्लाह ताला फतह ॾिनी अबा हज़रत उमर सन खे ताक़त कंहिं ॾिनी ॾाढा ॻाल्हि पोयां मञणु शिरक इहो कुफर ॾाढा त ॻाल्हि ख़ुदा चाहे थो
त मां ताक़त ॾियां थो, कुवत ॾियां थो। अल्लाह ताला कंहिंखे बादशाह थो बनाए त मञूं था, एसपी थो बनाए त मञूं था, डीसी थो बनाए त मञूं था, सूबेदारी थो ॾे त मञूं था। पर जे अल्लाह कंहिं वलीअ खे वली थो बनाए ऐं ताक़त थो ॾे त उनखे मञणु शिरक थी वियो। शिरक जी माना खे समझो, शिरक ज़हन में विहारियो। शिरक छा थींदो आहे? ॿ मानाऊं आहिनि शिरक जूं, ॿ शयूं शिरक आहिनि। हिकु अल्लाह सां कंहिंखे बराबरि बनाइणु, अल्लाह सां कंहिंखे, ऐं ॿियो अल्लाह वांगुरु ॿिए खे इबादत जो हक़दार मञणु, इबादत जो हक़दार सम्झणु, इबादत जो लाइक़ु सम्झणु। ए ॿई ॻाल्हियूं अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जमायत में न आहिनि। जो सुन्नत जमायत में सुन्नी अल्लाह जे नबीअ जे ताक़त खे मञे थो, नबीअ जे सहाबी जे ताक़त खे मञे थो, नबीअ जे बचड़े इमाम जे ताक़त खे मञे थो, नबीअ जे उम्मती वलीअ जे ताक़त खे मञे थो, नबीअ जे प्यारे गौस आज़म जे ताक़त खे मञे थो। जेका ख़ुदा उन्हनि खे ताक़त ॾिनी आहे उन्हनि खे मञे थो। इन जे करे इहो न शिरक आहे, न कुफर आहे, न गुमराही आहे, न बेदीनी आहे। अल्लाह जे ॾिनल ॾाज खे मञणु ऐं तौहीद चैन, ॾाढा चैन तौहीद। तौहीद असांजो ईमान आहे, अल्लाह जे हिकिड़े असांजो यकीन आहे, असांजो बुनियादी अक़ीदो आहे। मुंहिंजी हबीब करीम जा उम्मतियो, शिरक खां असीं बेज़ार, मुशरिक खां बेज़ार, शिरक वारनि खां परे। अल्लाह ताला जा प्यारा बानो रब्बुल आलमीन असांखे अकेलो न, सारे सुन्नत जमात खे कामिल ईमान ॾिनो आहे। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हेॾे निहारियो, हाणे इहो सलाम शिरक आहे। ॾाढा न ॻाल्हायो, तव्हां त चओ था न साईं, पर जे भित ते लिखियो पियो आहे हीअ हालाणी मोड़ खां जेको होटल अॻियां मस्जिद आहे, इन में अंदरि घिरी निहारियो त हिकिड़े वीचारे केतिरी महिनत कई आहे। हिकिड़ो लिखण ते आहे या मुहम्मद जे अॻियां या ॿियो ड्राहण। मां त सम्झां थो त वीचारे ड्राहण वारे खे ड्रो ई नथो थिए। शिरक थी वियो, कुफर थी वियो। असर छा आहे त मुंहिंजे हबीब करीम जा उम्मतियो, अल्लाह जे क़ुरान, सुहिणे नबी जे फरमान, सहाबन, इमामन, आलियान जे ज़िंदगी खे पढ़ंदव न त का दुनिया जे मथां अहिड़ी घड़ी न गुज़री आहे, को बहिड़ो दौर न गुज़रियो आहे जो दुनिया ते या रसूल अल्लाह चवण वारा न अचनि। ॾाढा चओ सुभान अल्लाह, ॾाढा ॾाढा चओ। भला मदीने वारे जो नारो त हाणे या रसूल अल्लाह, वॾे वॾे आवाज़ सां। का दुनिया ते अहिड़ी घड़ी न गुज़री आहे, अहिड़ो दौर न गुज़रियो आहे, अहिड़ो टाइम न गुज़रियो आहे जो मदीने वारे खे या सां सॾण वारा न। चओ सुभान अल्लाह। क़ुरान पाक लथो, नबी सुहिणे दीन जी दावत ॾिनी। पहिरियां जेके मुस्तफ़ा करीम वटि आया उन्हनि खे सॾिबो आहे असहाबी। छा सॾिबो आहे? वॾे आवाज़ सां जवाब ॾियो। असहाबी। अबा उहे अल्लाह जे ज़ात बरकात जा बाना नबी करीम वटि रही तौहीद सिखिया हुआ या न? ॾाढा ॻाल्हायो, वॾे आवाज़ सां, खुली खुली सिखिया हुआ या न? शिरक खां बेज़ार हुआ या न? शिरक खां परे हुआ या न? ॻाल्हायो त सही। परे हो न? पोइ नबी से उन्हनि खे जॾहिं निमाज़ पिया सेखारीनि, निमाज़ जी हर अदा महबूब सेखारी। सिखारण वारो नबी ऐं सिखण वारा सहाबी। ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो। को मुशरिक हो हुननि में? सही सही चओ। बिदअती बरेलवी केरु हो? असहाबी हा न ॻाल्हा। सिखण वारा असहाबी, सेखारण वारो
सुहिणो नबी, वो नबी से उनखे जीअं निमाज़ जा अहकाम सेखारिया, सभई सेखारींदे अत्तहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इहो कंहिं सेखारियो? ॾाढा त च ॿेली नथो ॻाल्हाई। कंहिं सेखारियो? नबी सही न, वो नबी संग जो सेखारियो। त असहाबी सिर्फ़ उन वक़्त पढ़ंदा हा जॾहिं नबी से अॻियां हूंदो हो या ॿाहिरि पढ़ंदा हा? पहिरीं ॻाल्हायो, वो नबी से शिरक सेखारियो न, असहाबी शिरको कंदा हा? ॻाल्हाए त सही, ओ वात पटू छा न नबी से शिरक सेखारियो, न सहाबी शिरक सिखिया। हबीबे करीम जे मथां सलाम पढ़ण, अस्सलाम अलैका अय्युहन नबी चवण, ही मुझे महबूब करीम जा उम्मतियो, ऐन ईमाना ऐन तौहीदा, न शिरका न कुफरा न बिदाता न बुरोआ न खराबा। ही अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात तहलीम आ। जॾहिं निमाज़ में शिरक ना है तब बाहर भी शिरक। बाकी हालान जी मस्जिद ते लिखण शिरक। लठ सदई मुले खे अला का लईअ जी अला का वॾी ॿेर कपे आयो आहे। अला छा आहे? खुदा जे ज़ात बरकात बान हो असहाबे किराम अलैक अय्युहन नबी पढ़ियो आहे, रुॻी ईअं कोन पढ़ियो आहे, पर जॾहिं बि का तकलीफ़ आई आहे, जॾहिं बि का मुश्किलात आई आहे, जॾहिं बि का मुसीबत आई आहे, बेख्तियार मुंहिंजे हबीब जे सहाबनि जे ज़बान ते या मुहम्मद आयो आहे। नबी साईं खे सॾण, या सां पुकारण, या सां सलात ऐं सलाम पढ़ण शिरक नाहे। चओ शिरक कुफर तौहीद जे खिलाफ नाहे। जो हुजे हा त न नबी से सेखारे हा, न सहाबी पढ़न। हेॾे निहारियो, तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत आहे, इब्न माजह में बि आहे, अल्लामा जज़री हिस्से हसीद में बि आंदी आहे। केतिरनि मुहद्दिसनि आंदो आहे त हिकिड़ो नबीना सहाबी नबी से जे दरबार में आयो, या रसूल अल्लाह दुआ घुरो त अल्लाह ताला मूंखे बीना बनाए, सॼो बनाए, अखियूं नथियूं ॾिसनि, अल्लाह मुंहिंजे अखियुनि खे रोशन बनाए। केरु आयो? असहाबी। ॻाल्हाए त सही। शिरक कई जो नबी से आयो, कुफर कई। नबी से चयो मूं ॾे छो आई? न शिरक आहे न कुफर आहे। साईं फरमाइनि था जे सब्र करी त भलो। इश्क वारे जी दिल महबूब जे फरमान ते मुतमइन आहे, पर इश्क जा वरी मुख़्तलिफ़ जलवा आहिनि। सहाबी जे दिल जो फ़ैसिलो हो त जे अखियूं रोशन थी वेंदियूं त मस्जिद में अचण बि आसान, निमाज़ लाइ कंहिंखे वठण जो मुहताज न। इन सां गॾु मुंहिंजे मिठे मोहम्मद जो दीदार बि थींदो रहंदो। अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह, या अलीउल मुर्तज़ा शेर खुदा, हबीब जा उम्मती आओ। अल्लाह जो दीदार क़यामत में थींदो सभिनी मोमिननि खे। कंहिंखे अदा? ॻाल्हाए त सही। कंहिंखे? पर महबूब जे जलवनि खे ॾिसण में बि कुदरती जलवा नज़र ईंदा आहिनि। साईं था फरमाइनि मरआनी फ़क़द रअल हक़, जंहिं मूंखे ॾिठो तंहिं हक़ खे ॾिठो। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ खुदा जा बान हो, हबीबे करीम जो दीदार का मामूली शे नाहे। हबीब करीम जो उम्मती हाजी थी सघे थो, निमाज़ी थी सघे थो, रोज़ेदार थी सघे थो, तहज्जुद गुज़ार थी सघे थो, वली थी सघे थो, गौस कुतुब थी सघे थो, अब्दाल उता थी सघे थो, अखियार अबरार थी सघे थो, नकीबो नजीब थी सघे थो, हर मंज़िल माणे सघे थो। पर असहाबी उहो थींदो जंहिं हिननि दीदनि सां दिलबर जो दीदार कयो। ॻाल्हि ईअं आहे? ॻाल्हाए त सही। ईअं आहे न? उहो थींदो
जै मोहम्मदी जलवा ॾिठा हूंदा, हबीब जो दीदार कयो हूंदो, हबीब जी ज़ियारत कई हूंदी, मुंहिंजे सुहिणे हबीब जे सहाबीअ त या रसूल अल्लाह ॿिया सभई कम पंहिंजी जाइ ते, पर दिलि थी चवे तव्हांजो दीदार बि थींदो रहंदो। दुआ फरमायो अल्लाह ताला मूं नाबीना खे बीना बनाए, मूं अंधे खे सॼो बनाए। हाणे नबी सुहिणा जे पाण हथ खणी दुआ घुरनि हा, मोला सॼो करीसि त बि सॼो थी वञे हा या न? अबा ॻाल्हाए त सही, ॻाल्हाए त सही, थी वञे हा न? अरे दुआ छा, मुस्तफा जे कदम जी मिट्टी थी लॻे त अंधा सॼा चओ सुभान अल्लाह। ॾाढा तो महबूब जे ज़ुबान पाक ते लॻल पाणी थो लॻे त शेरे ख़ुदा जे अख जो दर्द लही थो वञे। हबीब जे ज़ुबान जी लिप थी लॻे त सहाबीअ जे ॼंघ जो टुटल हॾो ख़ुद ब ख़ुद ॻड़जी थो वञे। कताद सहाबी खे दुश्मन जो तीर लॻो आहे, अख जो सॼो दोॾो ॿाहिरि निकिरी आयो आहे, लटके थो पियो। साईं वटि आयो, फरमाईंदा हेॾे आयो, वराए साॻी जाइ ते रखे ऐं हीअ लिब सां लीको कढनि था त ॼण निकिती कान। अरे महबूब त महबूब आहे न, पर साईं हिन खे सेखारीनि था। छो था सेखारीनि? साईं क़िबला सैयद इन लाइ त उम्मत खे रस्तो मिले, उम्मत खे। छो त मदीने वारे खे इहो इल्मु हो त लुंडनि कांचनि वारा बि ईंदा, मैदान करण वारा चओ सुभान अल्लाह। हाँ, दुनिया बिस्तरे ते बिस्तरो हिननि खे, अजीब निज़ाम। दुनिया ॻाल्हाए त सही, दुनिया हाफ़िज़ इनायतुल्लाह, मौलवी उमर, मुंहिंजे मुर्शिद जा फ़क़ीर चओ सुभान अल्लाह। सॼी दुनिया बिस्तरे ते ऐं अधे जन ते वरी बिस्तरो पियो हले। रब ढके, हिते त कुल्हो ॾेई था वञनि पर अॻिते वज़न वॾो आहे। ख़ुदा जा बान हो, नबी साईं खे इल्म आहे, पाण ॿुधाए था वञनि त अहिड़ा बि ईंदा जे निमाज़ ठाहे पढ़ंदा जो तव्हांजी निमाज़ उन जॻह ॼण का कशी कान्हे का, ऐं ख़ैर सां मथे जो वार बि न छॾींदा। हा छा बा हूंदनि सही, पर मैदान आख़िरी हबीब करीम खोले उन्हनि जी निशानी बयान कई। पाण फरमाइनि था जे मां ईअं थो दुआ घुरां त सॼो थी वेंदो, पर छो न हिनखे अहिड़ो ॾस ॾियां जो क़यामत ताईं अचण वारनि खे उहो ॾस कमु ॾींदो रहे। उहो ॾस ॾाढा त ॻाल्हाए, मुहद्दिसन इन हदीस खे बाब सलातिल हाजत में लिखियो आहे त जेकॾहिं कंहिंखे का हाजत हुजे अल्लाह जे बारगाह मां काशे वठण जी, त ही नमूनो करे रुॻी उन सहाबी जे लाइ न हो, मुस्तफ़ा क़यामत ताईं अचण वारनि लाइ खोले वियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा था सेखारीनि त वुज़ू करे, नफ़िल पढ़ी, हथ मथे खणी दुआ घुर, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन नबिय्यिर रहमा। मौला रहमत वारे नबी मिठे मोहम्मद जे वसीले वास्ते सदके सां दुआ थो घुरां, पर ईअं दुआ खे बंदि न कर, दुआ खे कट न। हथ ख़ुदा ॾे थई, दुआ ख़ुदा खां थो घुरी, उन दुआ हलंजे में मूं मदीने वारे खे बि सॾु कर। इहो शिरक हो, ॻाल्हाए त सही, इहो शिरक हो, इहो कुफ्र हो या शिरक जी माना है? छा था सेखारीनि? अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन अतवज्जह इलैका बिनबिय्यिका मुहम्मदिन नबिय्यिर रहमत। या मुहम्मद, दुआ जे विच में नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। हजरत अल्लामा क़िबला मौलाना शाह अहमद नूरानी हक़ ऐं सिदाकत जी निशानी, हक़ ऐं सिदाकत जी निशानी। अरे ज़ोर सां त नारो हणो, हक़ ऐं सिदाकत जी निशानी। अल्लाह अल्लाह, सेखारिया कोन था नारा, दुआ जे विच में था सेखारीनि।
या मोहम्मद चो सुभान अल्लाह। राजा चो राजा चो छो इहो सेखारियऊं नबी साईं खे ख़बर हुई त इन लफ़्ज़ खे के माण्हू शिरक सॾींदा, इन लफ़्ज़ खे के माण्हू कुफ़र सॾींदा, इन लफ़्ज़ खे के माण्हू नाजायज़ चवंदा, इन लफ़्ज़ खे इश्तिहार मां फाड़ींदा, इन लफ़्ज़ खे दीवार तां ड्राहींदा, इन लफ़्ज़ खे ग़लति फतवा ॾींदा। हबीबन सेखारियो त शिरक नाहे, कुफ़र नाहे, नाजायज़ नाहे, शिरक शइ बि आहे, ही ऐन ईमान आहे, ही अहिड़ी शइ आहे जो जॾहिं मूं मुस्तफ़ा जो प्यारो नालो विच में ईंदो त दुआ क़बूल थी वेंदी, बेड़ा पार थी। हबीब करीम जा उम्मती आओ, मां उस ई तव्हांखे ॿुधायो त शिरक छा आहे? अल्लाह ताला सां ॿिए खे बराबर करणु। छा चवंदा क़यामत ॾिहाड़ी काफ़िर? इज़ नुसव्वीकुम बिरब्बिल आलमीन, या खुदा वांगुर ॿिए खे इबादत जो मुस्तहक हक़दार समझण। या रसूल अल्लाह चवण शिरक नाहे, या नबी अल्लाह चवण शिरक नाहे। शिरक जी अवल माना कयो, अवल मक़सद मफ़हूम समझो। शिरक चइबो छाखे आहे? पोइ जंहिं ते सचो जे तंहिंखे भली चओ। हबीब करीम जो नालो या सां सदर शिरक नाहे। नबी से हुन नाबीना सहाबी खे सेखारे त दुआ में छा चओ? या मोहम्मद इन्नी अतवस्सल बिका इला रब्बी फी हाजती हाज़िही लतुक़ज़ाली वफ़ी रिवायतिन लतक़ज़ियली। हबीब मां तव्हां सां बड़े वसीलो थो वठां पंहिंजे हिन हाजत में त पूरी कई वञे, या तव्हां मुंहिंजी हाजत पूरी कयो। हबीब जा उम्मती जो उलमाए किराम लिखनि था त सहाबी रात जो दुआ घुरी आहे, सुबुह जो अचे त अखियूं रोशन लॻियूं पियूं आहिनि। सुभान अल्लाह। राजा चओ सुभान अल्लाह। केरु थो चवे त अल्लाह नथो ॿुधे, अल्लाह खां न घुरो? केरु थो चवे? अल्लामा क़िबला साईं नूरानी साहब न चयो आहे, अल्लामा मुफ्ती मोहम्मद इब्राहिम न चयो आहे, अल्लामा मुफ्ती मोहम्मद हुसैन न चयो आहे, अल्लामा क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी न चयो आहे, मुफ्ती मोहम्मद रहीम साहब न चयो आहे, मूं जहिड़े गुनहगार मां जे ख़ादिम न चयो आहे। अरे दुनिया ते को मुस्लमान जो बच्चो ई न चवंदो त को अल्लाह नथो ॿुधे, अल्लाह खां न घुरो। असांजो अक़ीदो छा आहे? सुनता है खुदा हर दिल की सदा, मायूस न हो, मायूस न हो। असांजो अक़ीदो साफ़ आहे। सुनता है खुदा हर दिल की सदा, मायूस न हो, मायूस न हो। मोहताज न रह दामन फैला, मायूस न हो, मायूस न हो। जो नार को भी गुलजार करे, जो किश्ती नूह को पार करे। अल्लाह अल्लाह चो अल्लाह। जो नार को भी गुलजार करे, जो नूह की किश्ती को पार करे। तो सुभान अल्लाह। उस रब के आगे मुश्किल है क्या, मायूस न हो, मायूस न हो। तो सुभान अल्लाह। मची मुर्स थी, जवान थी वेह, जवान थी बुद्ध, जवान थी दिल के ठार। अल्लाह ताला हर गुनाह के माफ तो करे। शिरक जी माफी, शिरक जी माफी। वो आयत पढ़ी हमारे अॻियां, इन्नल्लाह ला यग़फिर अन युशरक बिही व यग़फिर मा दून ज़ालिका लिमन यशा व मन युशरिक बिल्लाह फ़क़द दल्ल दलालन बईदा। यदून मिन दूनिही इल्ला इनासा व इन
यदून इल्ला शैतानम मरीदन लअनहुल्लाह वक़ाल ला अत्तखिज़न्न मिन इबादिका नसीबम मफरूदा। अरे काफ़िर जन खे सॾींदा हुआ क़ुरान में इन यदून इल्ला इनासा, उहे त औरतूं मादियूं, लात मन्नात उज़्ज़ा ये सब औरतुनि जा नाला आहिनि। अल्लाह फरमाए थो औरतुनि खे था सॾीनि, शैतान खे था सॾीनि। जे शैतान चैलेंज ॾिनो हो लौ दिलन्नहुम, मौला मां सभिनी खे गुमराह कंदुसि, वला उमन्नियन्नहुम सद्धू कराईंदोसान, वला आमुरन्नहुम फलयुबत्तिकुन्न आज़ानल अनआम। माल जा कन चीरींदा, ग़लत कम कंदा, गुमराह थींदा। अल्लाह जा बानव शिरक ख़राब आहे, शिरक बख़्शण जी शइ न आहे, माफ़ी न मिलंदी। पर शिरक चइबो छा खे आहे, शिरक जी तारीफ़ कहिड़ी आहे, शिरक कहिड़ी शइ हूंदो आहे। अल्लाह जे हबीब खे इहा असां सॾण शिरक न आहे। शिरक जे शिरक हुजे हा त सहाबीअ खे नबी सही न सेखारे हा। दुआ जे अल्फाज़नि में या मोहम्मद न अचे हा। अल्लामा अली कारी लिखियो आहे, हिसन हसीन जे साहब जज़री लिखियो आहे, अल्लामा नववी लिखियो आहे, केतिरा मुहद्दिस लिखनि था त कद जुर्रिब ज़ालिक मिरारा, कंग भेरा आज़माए वियो आहे, जीअं दुआ घुरी वई आहे तीअं थी वियो। रुॻी आहे हिकिड़ी रिवायत न, साईं फरमाइनि था त सहाबे किराम रज़ी अल्लाह ताला निशान ता मोहब्बत कुर्बान वञा। हिकिड़ो सहाबी आहे, उन जे पेर खे निंड वठी वई आहे। कॾहिं कॾहिं वेठे थींदो आहे न बा, जवाब ॾाढा ॾियो, निंड वठी वई आहे। ॿियो सहाबी छा थो चवे? सहाबी केरु? चिटो च इन वज़न ते ॿियो लफ़्ज़ आहे। सहाबी थो चवे उज़कुर अहब्बन नास इलैक, जिनजे पैर खे निंड खॼी वई आहे त जेको वधि में वधि प्यारो थी तंहिंखे यादि कर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वेठो सहाबी या ॾसे बि सहाबी थो, उनखे शिरक जी ख़बर हुई या न? ओ ॻाल्हाए त सही अदा, तौहीद जी ख़बर हुई या न? अल्लाह जे हिकु हुजण जी ख़बर हुई या न? साईं थो सहाबी ॿिए सहाबी खे चवे उज़कुर अहब्बन नास इलैक, जेको वधि में वधि प्यारो थी तंहिंखे यादि कर। त हू सहाबी छा थो चए? या मुहम्मद, मुंहिंजे महबूब जो मिठो नालो थो वठे। वो सहाबी चेसां त शिरक कई, कुफ्र कई, नाजायज़ कई, ग़लत कई, तौहीद जे ख़िलाफ़ थी वियो। ख़ुदा जा बानहा, तौहीद असांजो ऐन ईमान आहे। त तौहीद असांजो ऐन ईमान आहे, असांजो यकीन आहे। नबी वली अली गौस कुतुब अब्दाल औताद अबरार अखियार, दुनिया जो को बि शख़्स अल्लाह न थी सघंदो। अल्लाह वहदहु ला शरीक लहू आहे, हिकु आहे, बेमिसल बेमिसाल आहे। हा एतिरो आहे त ख़ुदा जंहिंखे जेका ताक़त ॾिनी आहे, पावर ॾिनो आहे, उहो मञण असांजो ईमान आहे। ख़ुदा जी अता आहे, पंहिंजे नबीअनि वलीअनि खे ॾे थो। उहो जेकर न मञींदो त ख़ुदा जे अता जो मुनकर। तवजो ॾियो, हिकिड़ो माण्हू चए थो अल्लाह आहे, आहे बि हिकु पर समीअ न आहे, त इहो ईमान वारो चइबो? जवाब ॾियो। साईं आप सिंधी तो नहीं समझते होंगे, समझ रहे हैं? माशाअल्लाह। ॿुधो मुंहिंजा भाउर, चए थो अल्लाह आहे, आहे बि हिकु पर ॿुधे कोन थो, त ईमान चइबो? ओ ॾाढा ॻाल्हि। भला जेकर चए थो आहे, आहे बि हिकु पर कंहिंखे कुझु ॾे कोन थो, त ईमान चइबो? ॻाल्हि त सही। क़ुरान छा थो चवे? कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़ुल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर।
तो तिल मुल्क दी थो मुल्क जंहिंखे घुरी रते तो ॾियण मुंहिंजी सिफ़त आहे मुंहिंजो शान आहे मां रब कंजूस न आहियां बल यदाहु मबसूततान मुंहिंजी कुदरतियतनि खे कार खुलिया पिया हल कंहिंखे नबी बनायमि कंहिंखे वली बनायमि कंहिंखे कहिड़ी ताक़त ॾियमि कंहिंखे कहिड़ो पालम अल्लाह हुन सॼी दुनिया खे मां नवाज़ियो आहे पर इन्ना आतैना कल कौसर हबीब सारी दुनिया जो सामान कुल मता दुनिया कलील थोरो आहे जेकी तोखे असां ॾिनो आहे सो सभिनी खां घणो आहे नबी मुकर्रम महबूबे मुअज़्ज़म नूरे मुजस्सम फख्रे हव्वा व आदम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो हबीबे करीम जी ज़ात के अल्लाह ताला एतिरो ॾिनो आहे एतिरो नवाज़ियो आहे जो सारी काइनात थोरी आहे जेको हबीब खे मिलियो सो घणो ऐं उन अल्लाह जे ॾिनल शइ जो इनकार करणु कुफ्र आहे जो इनकार करणु नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उम्मतियो हिकिड़ो माण्हू चए थो त अल्लाह आहे हिकु बि आहे पर ॿुधंदड़ कोन्हे त हुनखे छा चयव ॻाल्हायो हिकिड़ो चए थो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे पर यार जहिड़ो कोन्हे मां खे ॿुधायो हूंदो ॿुधो हूंदो आहे कंहिं जलसे में त मदीने तैयबा मां हाणे हिकिड़ो किताब छपियो आहे नूरुन अला नूर चओ सुभान अल्लाह इहो आवाज़ हज़रत साहब ताईं मस पहुचंदो अहिड़ो आवाज़ कयो जो हज़रत साहब अफ्रीका खणी वञे ॾाढा चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह अल्लामा साहब जी शख़्सियत मां उथंदे ई तव्हांखे ॿुधायो त बैनल अक़वामी शख़्सियत आहे अहिड़ी शख़्सियत जो जॾहिं ज़रूरत पवंदी आहे त देवबंदी चवंदा त साईं तू हमारा बड़ा शिया चवंदासीं हम आपके पीछे हैं आप आगे आगे मूंखे हिकिड़े माण्हू चयोसीं इहो छा मूं चयो इमामत असांजे पुठियां केरु बीहे बिना वुज़ो जे असांजो छा हम असांजो नुक़सानु कयो आहे सिदारत असांजी आहे इमामत असांजी आहे क़ियादत असांजी आहे अॻवानी असांजी आहे ये सभु ॾिसनि था त सुञनि खां सा मज़ो न आहे जे क़यामत ॾिहाड़े मदीने वारे जे दर ते हलणो पवंदो त हिते वरी मदीने वारे जे आशिक़ जे दर ते हलणो पवंदो अल्हम्दुलिल्लाह ॾिसो जॾहिं का तंज़ीम ठही आहे मिली यकजहदी कौंसिल ठही त सिदारत अल्लामा साहब जी आहे इमामत अल्लामा साहब जी आहे हे पुठियां बीठा आहिनि वल ज़ालीन वारा बीठा आहिनि अरे सॼो ॾींहुं फ़तवाऊं थारियो त शिरक बिदअती बरेलवी मुशरिक काफ़िर फलाणो थी वियो पीर परस्त पोइ ख़ुदा जा बांधा पोइ पुठियां छो था अचो पंहिंजी का पगड़ी जुदा ॿधो त को अचे थो अल्लाह ताला